मलीर टंडियाला यार खेरपुर नाथन शाह मेड़ ऐं डीपले में क़दीम सिंध जी अज़ीम सक़ाफ़त जो ॾियारो भरपूर नमूने मल्हायो वियो। मलीर में मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां गाॾियुनि, मोटरसाइकिलुनि ऐं पैदल रैलियूं कढियूं वयूं, जंहिं दौरान जस्कम चेयरमैन सनान कुरैशी जी क़यादत में कारकुननि शिरकत कई। शहरियुनि पारां क़ौमी गीतनि ते झुमरियूं पिणु हयूं वयूं। टंडियाला यार में सक़ाफ़ती रंग निखरी पिया। मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां रैलियूं कढी सक़ाफ़त खे भेटा पेश कई वई, जिते नंढनि तोड़े वॾनि अजरक, टोपी ऐं पटका पेरे क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी ख़ूब मज़ो माणियो। खैरपुर नाथन शाह में शहरियुनि पारां सक़ाफ़ती वेस पेरे रैलियूं कढी तक़रीब कोठाई वई, जंहिं दौरान मक़ामी रागिने क़ौमी गीत पेश करे शरीक माण्हुनि खे झुमाए छॾियो। मेहर में सक़ाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हायो वियो। शहरियुनि पारां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जिते नंढा तोड़े वॾा अजरक, टोपी ऐं पटका पेरे शरीक थिया, जंहिं दौरान क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी सक़ाफ़त सां मोहबत जो इज़हार कयो वियो। डीपलो बि सक़ाफ़ती रंगनि सां रंगिजी वियो। हज़ारनि शहरियुनि ऐं शागिर्दनि पारां मिठी स्टॉप ताईं रैली कढी वई, जिते क़ौमी गीतनि ते झुमरियूं हयूं वयूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk